जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां खेॾण वारा आहियूं सत टिकरी रांदि। इन में 2 टीमूं थींदियूं आहिनि। हिकु टीम मुंहिंजी आहे, ॿी आहे सागर जी। त असां रांदि खेॾंदासीं, पोइ मां तव्हांखे हिकु हिकु करे रूल्स ॿुधाईंदसि। त सभिनी खां पहिरियों असां टीम सिलेक्ट कंदासीं, 1 बाय 1 असां पंहिंजा प्लेयर्स चूज़ कयासीं। पहिरियों मां खयमि, पोइ सागर खयों। हिकु हिकु करे असां प्लेयर्स चूज़ कयासीं। मिनिमम 6 प्लेयर्स हूंदा आहिनि हिकु टीम में। मिनिमम 6 मेंबर्स, मैक्सिमम असां 10 खां 12 मेंबर्स खणी सघंदा आहियूं। टॉस कईसीं, टॉस जेका आहे मां खटी और सभिनी खां पहिरियों मुंहिंजो प्लेयर स्टार्ट कंदो। त इन में असां छा कंदा आहियूं, ईट खणंदा आहियूं, उन जे मथां रखंदा आहियूं 7 ठिकरियूं। ॾिसो हिन तरह जे गेम जो नालो आहे 7 टिकरी रांदि। त 7 टिकरियूं रखियूं आहिनि। इनखे असांखे बॉल सां किराइणो आहे, मतिलबु बॉल सां हिट कंदासीं। हिकु प्लेयर खे 3 चांस मिलंदा आहिनि मैक्सिमम हिट करण जे लाइ। त असांजी टीम मां सीमा आंटीअ स्टार्ट कयो, पर हिननि जा 3 चांस फेल विया, न हिट करे सघिया। त साम्हूं दिनेश भैया स्टार्ट कयो। दिनेश भैया जो 2 शॉटनि में न लॻो, पर 3rd शॉट में उन्हनि जूं ठिकरियूं जेके आहिनि उहे बिखरजी वियूं। त इन में करिणो ईअं हूंदो आहे त दिनेश भैया जीअं हिट कयो त उन्हनि जी ई टीम और उहे पाण मिली करे ठिकरियुनि खे वापसि ठाहींदा, और मुंहिंजी टीम जेका आहे बॉल खे खणंदी और हुननि खे हणंदी। अगरि ठिकरियूं न ठहियूं आहिनि और बॉल उन्हनि खे लॻी वियो त उहे आउट थी वेंदा। ॾिसो हिननि जूं ठिकरियूं ठही वियूं, त इहो राउंड जेको आहे हुननि जी टीम खटी वई, त उन्हनि खे इहा 1 पॉइंट मिली। वापसि उन्हनि खे ई चांस मिलंदो, छाकाणि त उन्हनि 1 पॉइंट स्कोर कई आहे। सागर न हणी सघियो, त हाणे मुंहिंजी टीम खे चांस मिलंदो। और नरेश हिते हिट करे वरितो आहे। मुंहिंजी टीम हिनखे वापसि अरेंज बि कयो सक्सेसफुली, त इहा पॉइंट असांखे मिली। नेक्स्ट वापसि असांजी टीम खे चांस मिलियो, पर असां न करे सघिया स्कोर हिन में। अहिड़े नमूने ॿिन्ही टीमुनि खे चांसिस मिलंदा, और जेका टीम वधीक स्कोर कंदी उहा विनर थींदी। अगरि ठिकरियूं ठाहींदे बॉल लॻी थो वञे, त साम्हूं वारी टीम जो प्लेयर जेको आहे आउट थी वेंदो आहे। गेम हिकु अहिड़ी शइ आहे जेको माण्हूअ जो बचपन जेको आहे ज़िंदो करे वठंदी आहे। गेम खेॾंदे खेॾंदे नोकझोक बि थींदी आहे, विढ़ंदा बि आहिनि डाईअ जे लाइ, जीतण जे लाइ। नंढी नंढी ॻाल्हियुनि ते नोकझोक हलंदी आहे, और हर कंहिंखे लॻंदो आहे त असांजो बचपन ज़िंदो हुजे। कोशिशि कयो पंहिंजे बिज़ी शेड्यूल मां थोरो सो वक़्तु कढो, और इहे बचपन जूं यादियूं जेके आहिनि असांजूं उहे ताज़ा कयो। खेॾो, पाण बि खेॾो, और पंहिंजे ॿारनि खे बि खेॾायो, त उन्हनि खे बि ख़बर पवनि हा इहे बि रांदियूं थींदियूं आहिनि। मोबाइल और टीवीअ खां सवाइ, कंप्यूटर खां सवाइ, प्ले स्टेशन खां सवाइ बि इहे गेम्स आहिनि। इहे आवाज़, इहो शोर शराबो, इहो विढ़णु खटण जे लाइ और हारण जे लाइ लॻे थो इहे वॾा बिज़नेसमैन आहिनि, पर खेल याने रांदि जे अॻियां सभु ॿार थी वेंदा आहिनि। त तव्हां बि रांदि खेॾो, और पंहिंजे ॿारनि खे बि ज़रूरु 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 रांदियूं खेॾायो। इहा आहे 7 टिकरी रांदि, जंहिंमें सागर जी टीम जीती। तव्हां बि खेॾो और पंहिंजे ॿारनि खे बि सेखारियो, जिन में असां पंहिंजो बचपन गुज़ारियो आहे। त ॿार तंदुरुस्त बि रहंदा और असांजी सिंधी रांदियूं बि सिखंदा। त ज़रूरु खेॾिजो और खेॾाइजो ॿारनि खे। जय झूलेलाल। सागर जी कोशिश जारी आहे, और जारी रहंदी। सागर खटी वियो, पर हिकु दफ़ो बि बॉल खे हिट न कयो अथई। ॿियनि जे करे टीम स्पिरिट जे करे खटियो अथव। पर गेम में मजा ॾिसो ॾिसो, लॻेसि ई नथो पियो। गेम वाज ऑसम। अले लास्ट में लॻा गेम पूरी थियण खां पोइ।